काठे जे कस्बो हेल्थ सेंटर ते पुलिस जो कब्ज़ो। औरतुनि खे इलाज लाइ तमामु घणी तकलीफ़ पेश अचण लॻी। सियासी समाजी धुरियुनि पारां काठ जे हेल्थ सेंटर कस्बो जी इमारत तां पुलिस जो कब्ज़ो छॾाइण जी घुर। इन सिलसिले में असां पंहिंजे रिपोर्टर सां राब्तो कयो आहे DBTV तरफ़ां GM रोड सां GGM छा तफ़सील आहिनि। जी नाज़रीन खे ॿुधाईंदा आहियूं त काठे जे कस्बो हेल्थ सेंटर ते जे इमारत जे कुझु हिसनि ते पुलिस जो काफ़ी सालनि खां कब्ज़ो आहे, जंहिंजे करे हेल्थ सेंटर में ईंदड़ शरीफ़ ऐं मरीज़ औरतुनि खे तमामु घणी तकलीफ़ पेश अचण लॻी आहे, जंहिंजे करे उतां जे रहवासियुनि खे पुलिस जे हूंदे तमामु इलाज जी तमामु घणी तकलीफ़ अचण लॻी।